इनकलाब जी इब्तिदा है शुरुआत आहे असांजो शहीद जेको अजय कुमार लालवाणी صحافي बहादुर صحافي इन जो हाणे जेको आहे कुझु न कुझु अचालो थींदो जेके कातिल आहिनि जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि ते उन्हनि खे सज़ाऊं अचनि असीं रिढूं न थियूं त उपगढ़ न थियनि जेको अजय लालवाणी जो क़त्ल आहे इहो साफ़ जो क़त्ल आहे अजय लालवाणी जा को गरीब को मिसकीन को अगर को कातिल हुजे न त तव्हांखे उहो पूरो ॻोठ उहो डिज़ॉल्व थींदे बिल्डोज़ थींदे नज़र अचे हा पर हिते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी माण्हू आहिनि हिते 62 माण्हू आहिनि उन्हनि जो नालो बि पुलिस खणण जेको आहे सो गुनाह थी सम्झे पई सहाफ़त जे फर्ज़नि खे सचाई सां निभाईंदड़ साले पट जे नौजवान सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे बेगनाह खून सां इंसाफ़ लाइ सिंध जे ارڏي بيباڪ सहाफ़ी نعمت खोड़ो जे सॾ ते सिंध सहाफ़ी اتحاد जे प्लेटफॉर्म तां साहिल जोगी इमदाद फुलपोटो अब्दुल कादिर जागियानी न्याज़ अबड़ो लतीफ़ सोलंकी ख़ालिद ओडो असगर नूरानी गुलबहार शेख पहलवान खान जोयो सलीम रज़ा सोलंकी महरम चांडियो मोहम्मद अली जरवार इरफान जरवार मुख्तियार नानी अयास समार मलूक अब्बासी सफ़र गोपांग अब्दुल रज़ाक जलमानी बशीर सुमरो परवेज़ बब्बड़ समेत साले पट खां सखर ताईं पयादल रैली वारे ऐलान ते कराची हैदराबाद जामशोरो सखर लाड़काणो कंबर शदाद कोट नौशर फिरोज नवाब शाह शिकारपुर जेकाबाद कशमोर कंदकोट दादू केरपुर घोटकी समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि खां साफ़िन जो वॾो अंग साले पट पहुची वियो जिन त जसकम जे डॉक्टर न्याज़ कालाणी सिंधी अदबी संगत जे मल्हार सिंधी डॉक्टर आशा धारेजो समाजी अॻवान शहनाज शेख कलसूम चांडियो ऐं शहीद सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे वारसनि एहतजाज में शिरकत कई साले पट खां सख़्त गर्मी ऐं निटण उस में पयादल रैली कढी वई जेका 40 किलोमीटर ताईं पयादल सफ़र तय करे सिंध हाई कोर्ट सखर ॿाहिरां पहुची वई जिते निटण उस में धरणो हंयो वियो उन मौक़े ते नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि जो चवणो हो त कातिलनि ऐं उन्हनि जे साथारियुनि जेको उन्हनि जे घर में कोराम मतो पियो आहे अजय जा घर भाती ख़ुशि थिया आहिनि त सॼी सिंध उन्हनि जो साथ ॾिनो आहे ऐं मां बार बार चवां थो त भई एहतजाज न आहे इनकलाब जी इब्तिदा आहे शुरुआत आहे ऐं पाण अहिड़ी हंध ॾांहुं वेंदासूं जो तो जहिड़नि ऐं मूं जहिड़नि सहाफ़िन ते को हथु खणण खां अॻु में 1000 भेरा सोचींदो आईंदा जेकॾहिं हथु खणंदो त हथु तोड़े छॾींदासीं असां बार बार चिता ॾियूं था त भई असांजे हथ में कलम आहे असांखे मजबूर न कयो असां कलम न छॾींदासूं पर असांखे मजबूर न कयो त असां ॿिए हथ में को हथियार खणूं सो आउं पूरो उमीद आहियां इलाही ऐं सम्झां थो त भई उहो सुबुह अचण वारो आहे जंहिंजो असां इंतज़ारु कंदा आहियूं उजरो सुबुह पुरनूर सुबुह ऐं अलाह साईं कंदो त अजय जा कातिल गिरफ़्तार थींदा साज़िश बि वाक़ी थींदी गॾोगॾु सहाफ़िन खे तहफ़ुज़ मिलंदो ऐं सहाफ़िन जे हक़नि लाइ जदोजहद खे अॻिते वधाईंदासीं इन मां असां सम्झूं था त असांजा जेके असांजो शहीद जेको अजय कुमार लालवाणी सहाफ़ी बहादुर सहाफ़ी इन जो हाणे जेको आहे कुझु न कुझु अजालो थींदो ऐं असां हाई कोर्ट में आयासीं जस्टिस साहब वटि इन जे लाइ त माना कुझु न कुझु हाणे जेको आहे बाक़ी पुलिस में असांखे का बि शइ न आहे त को पुलिस असांजे कोन ताईं पुॼंदी ऐं उन्हनि खे सॼी ख़बर आहे पर हे SSP कॾहिं बि न पुॼंदो ऐं न ई इन्हनि माण्हुनि खे वठंदो जंहिंजा असां नाला खयां आहिनि उहा सहाफ़ियुनि ते सहाफ़ियुनि जी तंज़ीमुनि ते सहाफ़त इदारनि ते थिए थी त उहे पंहिंजे कारकुननि जी उहे पंहिंजे वर्करनि जी मालिकी कोन था कनि जेकॾहिं मालिकी कनि हा त शेक्सपियर जे ड्रामे जे डायलॉग वांगुरु जेकॾहिं हू असीं रिढूं न थियूं त हू बगड़ न थियनि हा असीं रिढूं थी वियासीं ऐं हू बगड़ थी विया हीउ साॻियो सिस्टम आहे साॻियो कानून आहे जेसि ताईं सहाफ़ी पाण मुतहद न थींदा उन्हनि जा इदारा मुतहद न थींदा जेसि ताईं सहाफ़ी पुलिस जे वाठनि ऐं वॾेरनि जे वाठनि में ऐं हक़ीक़ी कलमकारनि में फ़र्क़ु न कंदा तेसि ताईं मां सम्झां थो त सहाफ़ियुनि सां इहो न थींदो रहंदो मूंखे त वॾी उमेदु आहे मां सहाफ़ियुनि जो जेको जज़्बो ॾिठो आहे मूंखे ईअं लॻे थो इहो अजय कुमार पाण इहो सहाफ़ी जेके बि आया आहिनि लॻे ईअं थो त अजय कुमार आहे हर सहाफ़ी अजय कुमार थो लॻे मूंखे ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त हिननि जो आवाज़ु हिते बंदि न थींदो इहो आवाज़ु ओसी ताईं जारी रहंदो जेसि ताईं अजय कुमार जा कातिल ऐं उन्हनि जा साज़िशी ऐं इन सॼे फिल्म जा किरदार जेके आहिनि जेसि ताईं ज़ाहिर न थींदा तेसि ताईं इहा जदोजहद सहाफ़ी बिरादरी रहंदी सहाफ़ी बिरादरीअ खे मुंहिंजो सलाम आहे जेके सहाफ़ी हक़ सच जी ॻाल्हि था कनि उन्हनि खे क़तल कयो थो वञे मां सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां इहो मुतालबो थो कयां त फौरी तौर ते अजय लालवाणी जे क़त्ल जी जुडिशली इंक्वायरी कराई वञे ऐं अदालत इन मामले जो नोटिस वठे ऐं जेके बि पुलिस ऑफिसर जेके मौजूदु आहिनि सखर में उन्हनि खे हटायो वञे ऐं नओं पुलिस ऑफिसर मुक़ररु कयो वञे जेको इंसाफ़ भरी जांच करे ऐं अदालती जांच जेको आहे हिन में तमामु ज़रूरी आहे इहे सभु सहाफ़ी क़तल था थियनि हिते सिंध में ऐं सिंध में इतफ़ाक़ सां टियों टेन्यूअर आहे जो पीपुल्स पार्टी जो हले थो पियो
पीपुल्स पार्टी कंहिं बि लेवल ते कंहिं बि माण्हूअ जे आवाज़ खे जेको हुनजे ख़िलाफ़ थो थिए उनखे नथी चाहे ऐं उनखे बंदि करणु चाहे थी पई। ऐं ॾिसो जॾहिं हुकूमत हुननि जी आहे त हू त इंसाफ़ कंदा कोन ऐं कंहिं बि लेवल ते पंहिंजे पुलिस पंहिंजा जेके उतां जा लोकल हुन जा फ्यूडल्स आहिनि या MLAs MPAs आहिनि जेके उन्हनि जे क़तल में मुलविस थियनि था उन्हनि ते एक्शन न खणंदा। मां इहा कोशिशि लाज़मी कंदुसि ऐं हिनखे इंश्योर कंदुसि त हिते जंहिं क़िस्म जा इहे वाक़िया थिया आहिनि असां भली उहो खणी असांजा अज़ीज़ महिमान जो या ॿियनि जा अॻ में वाक़िया थिया आहिनि अजय जो ताज़ो वाक़ियो आहे असां इन्हनि सभिनी ते कम्यूलेटिव हिकिड़ी जेका आहे त कमीशन मथां विहारियूं त जीअं माज़ीअ में पहिरियां हिननि ते एक्शन खजे जेके कातिल आहिनि जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ाऊं अचनि चाहे उहे पुलिस जा माण्हू हुजनि चाहे तव्हांजा MLA MPAs हुजनि चाहे तव्हांजो गॉड फादर हुजे ऐं उनखे इंश्योर कंदासीं त उन्हनि खे कानून जे कटहरे में आणियूं। सिंध हुकूमत ख़ामोश आहे ऐं जेको हू वारस नालो था खणनि त हे कातिल जेको आहे सो एहसान शाह जेको साबिक़ टाउन जो चेयरमैन बि रहियो आहे उहो कातिल गिरफ़्तार नथो थिए उनखे सिंध हुकूमत जी सरपरस्ती हासिलु आहे ऐं उहे वेतर वारसनि खे धमकियूं पियूं मिलनि त सिंध हुकूमत ख़ामोश सिंध हुकूमत कातिलनि जी सरपरस्त बणियल आहे इन जे करे हिते अची सिंध हाई कोर्ट में असां दआ ॾिनी आहे ऐं असांखे उमेदु आहे त अदालत इंसाफ़ कंदी। ऐं हीउ जेको अजय लालवाणी जो क़तल आहे इहो सहाफ़त जो क़तल आहे। असां इन जी सख़्तु मुज़म्मत कयूं था ऐं असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त इन जी जुडिशल इंक्वायरी कराई वञे जेकी कातिल हिन वक़्तु ज़ाहिर पिया थींदा वञनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे ऐं जेकी उन्हनि जा ॻुझा हथ आहिनि जेकी ॻुझा हथ लिकियल आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वञे। कानून खां मथां को बि कोन्हे पर इन में जेको पुलिस जो रोल आहे उहो जेको आहे मायूस कुन आहे। जेके कल मंदणी आहिनि जेके मसइला आवाम जा आम माण्हू जा निवार कंदा आहिनि जेके ॿियनि जे मसइलनि खे अॻिते आणींदा आहिनि उहे ई उन्हनि जो पंहिंजो क़तल कयो थो वञे उन्हनि जी ज़ुबान बंदि थी कई वञे उन्हनि जे वारसनि खे धमकायो थो वञे। अजय लालवाणी ख़ासि करे मुसलसल 1 साल जेको आहे उहो धमकियुनि जे नज़र रहियो उनजे भाउ खे गिरफ़्तार कयो वियो उन्हनि ते FIRs थियूं त हिन सारे मसइले में पुलिस जो जेको किरदारु आहे उहो मायूस कुन आहे। अजय लालवाणी जा को गरीब को मिसकीन को अगरि को कातिल हुजे हा न त तव्हांखे उहो पूरो ॻोठ उहो डिज़ॉल्व थींदे बिल्डोज़ थींदे नज़र अचे हा पर हिते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी माण्हू आहिनि हिते 72 माण्हू आहिनि उन्हनि जो नालो बि पुलिस खणणु जेको आहे सो गुनाह थी सम्झे पई। इन जे करे ई असां जेको आहे सो पुलिस ते कोई टके जो बि यकीन कोन था कयूं छो त पुलिस जेका आहे कमीशन पास करे जेके कुर्सियुनि ते वेठा आहिनि उहे सियासी भोतारनि जी वाठागिरी था कनि चमचागिरी था कनि बल्कि उन्हनि जा बूट चटियूं था वञनि त जीअं असांखे प्रोमोशन मिलनि असांखे जेको आहे अॻिते का सुठी कुर्सी मिले पर असां इनखे बर्दाश्त न कंदासीं। खुले आम हिकिड़ी दहशतगर्दी आहे अजय लालवाणीअ जो जेको इहो क़तल आहे या हिकिड़ी दहशतगर्दी में शामिल थिए थो पियो इहो आवाज़ खे ख़ामोश करण जे लाइ जेके हक़ ऐं सच जा साथी आहिनि उन्हनि खे ख़ामोश ऐं दॿाइण जे लाइ इहो हिकिड़ो क़दम खयो वियो आहे पर असां उनजी मालिकी कंदासीं। असां सिंध जूं न्याणियूं असां अजय जूं भेड़ियूं आहियूं असां उनजी हर क़दम ते जेसीं ताईं उनखे इंसाफ़ न मिलंदो असां मालिकी कंदा रहंदासीं। एहतजाज में शामिल अॻवाणनि जो फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो हो त सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे बेगुनाह खून सां इंसाफ़ करण लाइ अदालती जांच कमीशन जोड़े शफ़ाफ़ नमूने जांच कराई वञे ऐं सहाफ़ियुनि जो क़तलाम बंदि करे सिंध जे सहाफ़ियुनि खे कानूनी तौर तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं इंतकामी कार्रवाइनि तौर दाख़िल थींदड़ कूड़ा केस पाण मुरादो ख़तमु कया वञनि त जीअं सहाफ़ी आज़ादीअ सां सिंध जे ग़रीब मिसकीन ऐं बेपच माण्हुनि जो आवाज़ बणिजी गूंजंदा रहनि। नेशनल ऑनलाइन न्यूज़ स्पेशल रिपोर्टिंग टीम सक्कर। एहतजाज नए इनकलाब जी इब्तिदा है शुरुआत आहे। असांजो शहीद जेको अजय कुमार लालवाणी सहाफ़ी बहादुर साहबी इन जो हाणे जेको आहे कुझु न कुझु अचालो थींदो। जेके कातिल आहिनि जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ाऊं अचनि। असीं रिढूं न थियूं त हू पकड़ न थियनि। हीउ जेको अजय लालवाणी जो क़तल आहे इहो सहाफ़त जो क़तल आहे। अजय लालवाणी जा को गरीब को मिसकीन को अगरि को कातिल हुजे हा न त तव्हांखे उहो पूरो ॻोठ उहो डिज़ॉल्व थींदे बिल्डोज़ थींदे नज़र अचे हा पर हिते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी माण्हू आहिनि हिते 72 माण्हू आहिनि उन्हनि जो नालो बि पुलिस खणणु जेको आहे सो गुनाह थी सम्झे पई।